हाज़रीन, लाड़काणो आर्ट काउंसिल के ड्रामा चेयरमैन सरवर सालिम ऐं सीनियर मेंबर रेडियो कंपेयर शाहीन सिंधी की याद में ताज़ियती मेड़ाको ठाहियो वियो। उन हवाले सां पेश आहे अब्दुल क़ादिर गोपांग जी रिपोर्ट। तोखां थींदे धार लुढ़क लड़ी प्यालार करे। जी नाज़रीन, हीअं असीं मौजूद आहियूं लाड़काणे जे आर्ट काउंसिल में, जिथे लाड़काणे आर्ट काउंसिल जे ॿिनि सीनियर जेके आर्टिस्ट आहिनि उन्हनि जे गुज़ारे वञण खां पोइ हिते जेको लाड़काणे आर्ट काउंसिल तरफ़ां हिते ताज़ियत जो मेड़ाको ठाहियो वियो। अचो त हिन मेड़ाके में मौजूदु लाड़काणे आर्ट काउंसिल जा उहिदेदार ऐं मेंबर उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं, उहे इन्हनि जी ज़िंदगी जे बारे में छा था। साईं सरवर साहब जेको आहे असांजे आर्ट काउंसिल जो फाउंडर मेंबर मां हुयो। जॾहिं आर्ट काउंसिल ठहे पई तॾहिं उन जूं तमामु घणियूं कोशिशूं स्टार्ट में हू लाड़काणे हिकिड़ो तमामु वॾो शाइर हुयो, ड्रामा डायरेक्टर हुयो, एक्टर हुयो ऐं तमामु सुठो माण्हू हुयो। ऐं हू ॿई अहिड़ियूं शख़्सियतूं हुयूं जिन जो तमामु पंहिंजे फ़न में वॾियूं ख़िदमतूं हुयूं। शाहीन सिंधी जो तमामु हिकिड़ो बहितरीनु आवाज़ु हो, सुठो कंपेयर हो रेडियो जो ऐं बहितरीनु शख़्सियत हो ऐं हिन इदारे जे लाइ हुन जूं तमामु घणियूं ख़िदमतूं हुयूं। अहिड़े हवाले सां सरवर सालम बि ड्रामनि जे हवाले सां, स्टेज जे हवाले सां उन्हनि जी तमामु घणी ख़िदमत हुई ऐं उन तमामु बहितरीनु ड्रामा बि पेश कया ऐं हुन जी जेकी लिखणी हुई उहा बि तमामु बहितरीनु हुई ऐं हुन सुठा जेको आहे सो शाइरी, हुन जेके गीत ऐं गज़ल लिखिया उहे बि तमामु बहितरीनु हुआ। अॼु आर्ट काउंसिल पारां उनखे लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई आहे ऐं हुननि जी पंहिंजी फील्ड में हिकिड़ी वॾी महिनत हुई ऐं उन्हनि जो हिकिड़ो अहिड़ो वॾो ख़्यालु पैदा थियो आहे जो सच पुछो त माना उहो असांजी फील्ड में शायदि को पूरो करे सघे। जे विछड़ण ते असां तमामु घणा ईअं सम्झो त तमामु घणा ॾुखार आहियूं ऐं ॿिन्ही जे दोस्तनि जे वञण सां अदब ऐं ड्रामे में तमामु घणो हिकिड़ो ख़्यालु पैदा थी वियो आहे, जंहिंजो उन्हनि जी जेको आहे सो कमी जेको आहे सो तमामु घणी महसूस थी थिए। जीअं अदबी संगत सां सलाह ॾियलु हुयो उन जे बारे में अॼु जेको आहे सो असांखे ताज़ियती रेफरेंस कोठाए आर्ट्स काउंसिल लाड़काणे तरफ़ां उन्हनि खे भेटा पेश करण जे लाइ मुख़्तलिफ़ जेके आहिनि इहो दोस्त उन्हनि खे हिते ॻाल्हायूं। असांजो शाहीन सिंधी साहब तमामु सुठो अनाउंसर बि हो, सुठो आर्टिस्ट हो ऐं रेडियो ते असां उन सां अनाउंसमेंट असांजी कई ऐं रेडियो ते मां उनखे इंटरव्यू बि ॾिनो हो ऐं तमामु बहितरीनु इंसान हो, तमामु सुठी शख़्सियत जा मालिक हुया। आर्ट काउंसिल जो तमामु सीनियर अदाकार हो, हुन सां मुंहिंजी तमामु घणी मोहबत हुई ऐं हुनजी बि मूंसां हुई। हू मूंखे फ़क़ीर सॾींदो हो। आदेसी उथी विया मड़हूम मारियुनि जे जीअ खे जीआरियुनि से लाहौती लॾे विया। ॿई दोस्त असां खां हफ़्ते सवा खां विछड़ी विया आहिनि। हीअ उन्हनि जे यादि में हिकिड़ो रेफरेंस आहे ऐं इहो ई इदारनि जो असुलु कमु हूंदो आहे। ऐं मां आर्ट काउंसिल ऑफ लाड़काणे जे टीम खे जिन दोस्तनि हेॾो रेफरेंस माना गॾु कयो आहे ऐं उन जा दोस्त आया आहिनि, उन्हनि दोस्तनि खे जस आहे कि ॿिन्हिनि दोस्तनि खे जेको अॼु मेड़ाको ॾिए थी पई उहो तमामु निहायत सुठी ऐं ख़ुशि असुलबी वारी ॻाल्हि आहे। ॿई असां खां विछड़ी विया आहिनि। असांजे आर्ट काउंसिल अदीब बि आहे, शाइर बि आहे, सभु कुझु आहे। हू पंहिंजे हिसे जो ॾाढो सुठो कमु करे विया। आर्ट्स काउंसिल जे लाइ, सिंधी अदबी संगत जे लाइ, ॿोलीअ जे लाइ, शेरो अदब जे लाइ, ड्रामे जे लाइ इन्हनि जो तमामु वॾो किरदारु रहियो आहे ऐं असां इन्हनि खे कॾहिं बि नथा विसरूं। कैमरामैन इल्ताफ़ अली सां गॾु अब्दुल क़ादिर गोपांग, धरती टीवी, लाड़काणे।